अस्सलाम वालेकुम। आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो नंबर 27 प्रैक्टिकल आहे, जंहिंमें असां डिस्कस कंदासीं त क्वालिटेटिव इफेक्ट मॉडलिंग। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वीडियो नंबर 26 थ्योरिटिकल ॾिठी आहे त उन में तव्हां सम्झी वेंदव त हिन में असां जेको अक्सर औकात ते असांखे त लीनियर रिलेशनशिप मिलंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं असांखे नॉन लीनियर रिलेशनशिप मिलंदा आहिनि। लेकिन अहिड़े क़िस्म जो रिलेशनशिप मिले त पोइ उन में छा करणु घुरिजे। तो उन हवाले खां हिकिड़ी टेक्निक आहे स्मार्ट पीलिस में, जंहिंसां मां तव्हांखे मुतारिफ़ करणु घुरां थो त उनजे ज़रिए सां जेको जॾहिं बि तव्हांजी डेटाबेस नॉन लीनियर रिलेशनशिप हुजे, ख़ासि तौर क्वालिटेटिव जेको रिलेशनशिप हुजे, त उन मसइले खे कीअं हल कजे, अॼु हिन वीडियो में असां प्रैक्टिकली इहा शइ सिखंदासीं। अचो त पंहिंजी कम जी शुरूआत कयूं, पर इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीमबख़्श सुमरो आहे। मां शाबुद्दीन सां तालुक़ रखां थो ऐं हिते स्मार्ट पीलिस अकेडमी तरफ़ां मूंखे ही ऑनलाइन सर्टिफिकेट मिलियो, जंहिंमें मूं हिकिड़ो कोर्स जेको आहे उहो कवर कयो, जंहिंमें ही 9 मॉड्यूल आहिनि उहे पूरा कया, जंहिं नतीजे मूंखे ही जेको आहे सर्टिफिकेट मिलियो। बहरहाल ही असांजो मॉडल आहे, जंहिं मॉडल में कि असां इहा क्वालिटेटिव जेको इफेक्ट आहे उहो रन कंदासीं। नंढड़ो इन जो तारुफ़ मां कराईंदो हलां त हिन में के वेरिएबल आहिनि, एक्सपेक्टेशंस आहिनि, जंहिंमें असांजो ही रिफ्लेक्टिव आहे, ऐं ॿियो ही असां जेको आहे क्वालिटी आहे उहो बि असांजो रिफ्लेक्टिव लेटेंट वेरिएबल आहे। अच्छा, लेकिन तव्हां जो कॉन्सेप्ट क्लियर न आहे रिफ्लेक्टिव लेटेंट वेरिएबल ते, त हिते तव्हां ॾिसी रहिया हो वीडियो आहे, इन वीडियो जे मञी करे तव्हां उन में तव्हां रिफ्लेक्टिव जेको असांजो लेटेंट वेरिएबल उनजो छा कॉन्सेप्ट हूंदो आहे, ऐं ॿिए तरफ़ जेको असांजो ही जेको आहे उहो फॉर्मेटिव आहे लेटेंट वेरिएबल, यानी फॉर्मेटिव ऐं रिफ्लेक्टिव में कहिड़ो फ़र्क़ु आहे, तव्हां उते वञी करे इहो सम्झी सघो था। ठीकु आहे, हाणे असां पंहिंजी कम जी शुरूआत कयूं था। त सभ खां पहिरियों असां थोरो इन में जेको असां उहो डेटा जेका उहो विझी वठूं, त उहो इफेक्ट जेको असां करणु चाहियूं था त उनखे असां कयूं। हाणे उन इफेक्ट खे चेक करण जे लाइ असां वटि अच्छा ही आहे असांजो वन आइटम कस्टमर सेटिस्फिकेशन। हाणे कस्टमर सेटिस्फिकेशन जो इम्पैक्ट असां लाइटली चेक करणु घुरूं था। तव्हां जेको थ्योरिटिकल वीडियो में तव्हां ॾिठो त उन में जेको कस्टमर सेटिस्फिकेशन ऐं लॉयल्टी जो पाण में रिलेशनशिप जी ॻाल्हि कई वई हुई, उन साॻे रिलेशनशिप खे असां जेको क्वालिटेटिव रिलेशनशिप आहे उनखे असां हिते जेको आहे एक्सप्लेन कयूं था। सो उनखे क्वालिटी इफेक्ट खे कीअं असांखे उन तरीक़ो तव्हां ॾिसो था, ही क्वालिटी इफेक्ट आहे, हिकु त इहो आहे, ऐं ॿियो तरीक़ो जो आहे त तव्हां इनखे डिपेंडेंट वेरिएबल जेको आहे इनखे असां या जेको एंडोजीनियस आहे इनखे तव्हां क्लिक कंदव त हिते अची वेंदो एड मॉडरेटिंग एंड क्वालिटेटिव इफेक्ट। मुंहिंजी कुझु वीडियोज़ आहिनि जेके मॉडरेटिंग इफेक्ट ते आहिनि, जंहिंमें मॉडरेटिंग जा टे जेके आहिनि से मेथड आहिनि, टिनी मेथड ते धारदार मुंहिंजो वीडियोज़ आहिनि, उहो टाइम ॾिसो उहो ॾिसी वठो। पर बहरहाल असां हिते क्वालिटी इफेक्ट खे असां कयूं था, त जीअं तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे ही मिली वेंदी। ठीकु आहे, ऐं हिन में जेके टे मेथड आहिनि, इहे साॻी टे मेथड जेके असांजा जीअं असां ॻाल्हि कईसीं जेको आहे त मॉडरेशन जी, त मॉडरेशन टे में टिनी मेथड जे हवाले खां मुंहिंजी वीडियो अवेलेबल आहे। ठीकु आहे, पर हिते असां जेको का अप्रोच सां इस्तेमालु उहा 2 स्टेज अप्रोच इस्तेमालु कंदासीं। हूअं त टे अप्रोचिस आहिनि, पर इन मां ॿियो अप्रोच उनखे असां उहो सेट कंदासीं पंहिंजे इन कम खे करण जे लाइ, यानी क्वालिटी इफेक्ट चेक करण जे लाइ। असां डिपेंडेंट वेरिएबल त लाइबिलिटी उहो आहे ई आहे, जीअं तव्हां हिते ॾिसो था लॉयल्टी असांजी डिपेंडेंट वेरिएबल आहे। हाणे असां हिनखे क्वालिटी तौरु इस्तेमालु कंदासीं कस्टमर सेटिस्फिकेशन। ठीकु आहे, ऐं जेको तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो ही कस्टमर CXSAT कस्टमर सेटिस्फिकेशन, इन वेरिएबल खे असां एज़ जेको आहे क्वालिटी इफेक्ट इन चेक कयूं था। त जस्ट ॿियो कुझु न आहे करिणो, इनखे करिणो आहे ओके कंदासीं त असांखे इन जो इहो वेरिएबल निकिरी ईंदो। ठीकु आहे, हीउ असांजो वेरिएबल अची वियो। ठीकु आहे, हाणे इनखे असां इन अंदरि असांजा इंडिकेटर्स केतिरा आहिनि, इन क्लिक कंदासीं त हिते असांजो हिकिड़ो इंडिकेटर आहे जेको अची वियो। हाणे हिनखे असां जेको आहे सो कैलकुलेशन लॻायूं, एल्गोरिथम लॻायूं, ॾिसूं त हिन जो मेजरमेंट मॉडल स्ट्रक्चर मॉडल जा जेके बि रिक्वायरमेंट्स पूरियूं आहिनि या न आहिनि उहो ॾिसी वठूं। इन खां असां हिनखे पीलिस एल्गोरिथम वणंदासीं, छो जो इन करे ही जेको मिक्सचर आहे हिन में कुझु ही जेके ॿ आहिनि ही रिफ्लेक्टिव ही फॉर्मेटिव आहे। भई कॾहिं सभई असांजा रिफ्लेक्टिव हुजनि हा त पोइ असां कंसिस्टेंट पीलिस एल्गोरिथम हणूं आहे, पर जीअं त हिते मिक्सचर आहे त इनखे असां जेको आहे उहो पीलिस एल्गोरिथम वणंदासीं, या सभई जेके असांजा फॉर्मेटिव हुजनि हा तॾहिं बि पीएस एल्गोरिथम वणंदासीं। हिते असां पीएस एल्गोरिथम रन कंदासीं। ठीकु आहे, स्टार्ट कैलकुलेशंस। कैलकुलेशन थी वियूं ऐं हाणे असांखे हिते रिज़ल्ट्स मिली विया। हाणे हिन में असां ॾिसो त ही पाथ आहे, ही इनडायरेक्ट इफेक्ट आहे, लोडिंग वग़ैरह,
इन असां वियासीं कंस्ट्रक्ट रिलायबिलिटी वैलिडिटी, हिते कंहिं क़िस्म जो को बि असांजो इशू कोन्हे, लेकिन किथे बि को इशू हुजे हा त उहो जेको आहे असांजो रेट में अची वञे हा, सभु ग्रीन में कोशिशि कंदा को जॾहिं बि तव्हां मॉडल रन कयो त जेके बि इन जो स्ट्रक्चरल मॉडलिंग आहे जेको आहे उहा ठीकु हुजे। मेजरमेंट मॉडल सॉरी ही मेजरमेंट मॉडलिंग जा इन में असांजो क्रॉनवॉल्फ आहे, एवी आहे, कंपोजिट रिलायबिलिटी आहे, या उन खां पोइ असांजा कोलिनिटी आहे, कोलिनिटी जो को अल्हम्दुलिल्लाह इशू कोन्हे, हिते किथे को बि इशू असांखे कोन थो अचे। सो ही डेटा मुकमल टोटली ठीकु आहे, असां इन ते इहो अमल करे सघूं था। ठीकु आहे, हाणे असां हिन ते वेंदासीं त अच्छा हिन में रिलेशनशिप असां ॾिसी सघूं थोरा। ठीकु आहे, हाणे असां जेके इंटरेस्टेड आहियूं असां क्वालिटिव जेको आहे असांजो रिलेशनशिप, त हाणे हिन जो रिलेशनशिप क्वालिटिव ही ठीकु रिलेशनशिप आहे जो हिते जेको असांजो रिलेशनशिप इहो नेगेटिव आहे, -0.3 इहो इम्पैक्ट आहे कस्टमर सेटिस्फेक्शन जेको आहे हिन जो क्वालिटी इफेक्ट जो हिन मथां ई आर स्क्वायर आहे, 68% आर स्क्वायर आहे, ही बि असांजी 25% आर स्क्वायर आहे। ठीकु आहे न, ऐं जेको आहे उन खां पोइ ही जेको डायरेक्ट इफेक्ट आहे हिन जो उहो 45% जेको हिन जो इफेक्ट आहे कस्टमर सेटिस्फेक्शन जो लाइ मथां, पर जेकॾहिं असां क्वालिटी इफेक्ट असां ॾिसूं था त इहो जेको उहो नेगेटिव आहे ऐं काफ़ी नास जेको आहे उहो तमामु थोरो जेको इफेक्ट आहे। ठीकु आहे, हाणे इहे त असां सम्झी वियासीं त इहो इफेक्ट केतिरो आहे, छा इहो सिग्निफिकेंट आहे या न आहे, इहो बि डिस्कस करे वठूं। तो इन हवाले खां तमामु आसान बूटस्ट्रैपिंग में असां वेंदासीं। अच्छा, हाणे ते बूटस्ट्रैपिंग ते तव्हां हिते 5000 ते करे सघो था, जे 5000 ते कंदा त तमामु घणो टाइम वठंदो, इन करे मां 500 ते कयां थो, पर तव्हां फारिग टाइम में तव्हां हिनखे कोशिशि कयो त हिनखे तव्हां 500 ते कयो, ऐं बाक़ी जेके हिन जा जेके ऑप्शन्स आहिनि उहे एज़ इट इज़ रहण ॾियो त बहितर आहे। स्टार्ट कैलकुलेशंस ये थोरो टाइम वठो तेसीं असांखे इंतज़ारु करणो पवंदो। दोस्तों ते सभु कैलकुलेशन असांजी पूरी थी वियूं, असांखे बूटस्ट्रैपिंग जा रिज़ल्ट्स बि असांखे मिली विया आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं त ही पाथ कोएफिशिएंट्स आहिनि, त हिन में असां पंहिंजो जेको रिक्वायर्ड पाथ कोएफिशिएंट उनखे ॻोल्हे करे ॾिसूं त असांजो उहो सिग्निफिकेंट आहे या न आहे। ही जेके बि असांजा जेके ॿिया रिलेशनशिप उहे सभु असांजा सिग्निफिकेंट आहिनि, छो जो इहे सभु जेके आहिनि से असांजा ग्रीन में आहिनि। सिर्फ़ु जेको असांजो पॉजिटिव इफेक्ट हुयो जेको ही आहे, ही जेको पॉजिटिव इफेक्ट आहे इहो असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे, छो जो इन जो वैल्यू जेको उहो आहे उहो रेड में। स्मार्ट पीडीएस जी ख़ूबसूरती ॾाढी ज़बरदस्त इहा आहे त तव्हां रिज़ल्ट्स खे ॾिसी करे ऑटोमेटिक सम्झी वेंदव, तव्हांखे ज़रूरत नाहे त तव्हां वैल्यू खे यादि करण जो, त जेकॾहिं ग्रीन में आहे त कोई इशू कोन्हे, जेके रेड में आहे त इशू आहे। ठीकु आहे, तो हिते असांजो जेको पी वैल्यू उहो 0.427 आहे, जेको असांजो 0.05 खां मथे आहे। ठीकु आहे न, ऐं इन जेका टी वैल्यू जेके तव्हां हिते ॾिसो था त जेके असां 95% कॉन्फिडेंस इंटरवल ते ॾिसंदासीं त ही का टी वैल्यू आहे उहो 1.96 खां घटि हूंदी, त यकीन सम्झो त जेको तव्हांजो पी वैल्यू आहे उहो 0.05 खां मथे हूंदो, यानी उहो नॉन सिग्निफिकेंट हूंदो, यानी इहो जेको इम्पैक्ट आहे इहो नॉन सिग्निफिकेंट आहे। सो इनखे कीअं सम्झी, हिते तव्हां ॾिसो जेको असांजो ही इम्पैक्ट आहे, ही इम्पैक्ट असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे, ॿिया जेके बि जेके आहिनि रिलेशनशिप उहे असांजा सिग्निफिकेंट आहिनि। ठीकु आहे, सो इहो क्वालिटेटिव जो जेकॾहिं डेटा हुजे त इन तरीक़े सां तव्हांजो इम्पैक्ट चेक करे सघो था। थोरो वरी उन पॉइंट ते जेको कोई वीडियो में असां कयोसीं जेको किताब उन में थोरो हलूं था त थोरो ॾिसूं त का वधीक डिटेल रहनुमाई मिले थी उन मां, उन तरफ़ हलूं था। हाणे असां उन पंहिंजी किताब ते अची वियासीं, जेको असां रिफर कयूं पिया, हिन में असां वटि ॿ जेके हाइपोथेसिस आहिनि। हिकिड़ो आहे त सेटिस्फेक्शन एंड लॉयल्टी हैव अ सिग्निफिकेंट नॉन लीनियर क्वालिटी इफेक्ट, ऐं एश नॉट जेको आहे उहो आहे सेटिस्फेक्शन लॉयल्टी हैव अ सिग्निफिकेंट नॉन लीनियर क्वालिटी इफेक्ट। सो त हाणे जी त असांजो जेको रिलेशनशिप जेको असांखे नतीजो मिलियो उहो असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे। इन जो मक़सदु छा आहे, हिन में तव्हां ॾिसो था त भई जेको जवाबु आयो त फिगर 2035 इट कैन बी सेड दैट द इन द CX जेको आहे ऐं लॉयल्टी रो रिज़ल्टिंग द 0.075 थोरो हुते हिते थोरो फ़र्क़ु अची वञे थो, रिज़ल्ट जो फ़र्क़ु ईंदो रहंदो आहे, which is large in our significance value of 0.05, यानी 0.5 खां मथे आहे, जेको मुंहिंजो वैल्यू त उहो 0.05 खां तव्हां ॾिसो था हिते बि उहो उन खां मथे आहे, त नतीजे तौर ते we accept null hypothesis that the customer satisfaction and loyalty do not hold any significant non-linear and quality effect, यानी त उन में कंहिं क़िस्म जो क्वालिटी इफेक्ट न आहे, ये नॉन लीनियर, माना इन जो मक़सदु इहा लीनियर आहे। तो इन तरीक़े सां तव्हां उन डेटा खे जेको आहे
जो का रिपोर्ट भी करे सको था थोड़ो मां ता के अना थोड़ो अॻिते त मां ता हिकिड़ो पेपर ॾेखारे थो वठां त जंहिंमें असां इनखे जेके रिपोर्ट कीअं कजे थोरो उहो मां तव्हांखे तार ॾींदो हलां त बहितर रहंदो। ही हिकिड़ो रिसर्च पेपर आहे जंहिंमें टेस्टिंग फॉर linear quadratic effect between the price adoption and the export performance impact of values in per हिकिड़ो रिसर्च पेपर आहे ॿाहिरि जेका डेटा मूं इस्तेमालु कई आहे जेको रिसर्च पेपर ॿिन्ही जो लिंक मां हिन डेटा जे वीडियो जे हेठां रखी छॾियूं आहिनि तव्हां उनखे डाउनलोड करे तव्हां इनखे पंहिंजे फारग टाइम में बि पढ़ी सघो था। थोरो असां हेठि हलूं त हिते असांखे छा थो मिले थोड़ो अञा हेठि हलूं ही जो मॉडल आहे जंहिंमें प्राइस एडॉप्टेशन जो इम्पैक्ट एक्सपोर्ट परफॉर्मेंस से ॾिसणु घुरिजे जेको H9 आहे असांजो हाइपोथेसिस नंबर। Okay, ही आहे क्वालिफिकेशन के हवाले खां कुछ मालूमात the concern with the H8 is that implies that the export performance will always increase with a greater degree of the price adaptation। जैसे प्राइस उन वक्त जेका एडॉप्ट कंदो त ओतिरी तव्हांजी वधंदी वेंदी इहो जेका H8 में आहे पर उन खां अॻिते तो चए त a possible explanation is that the relationship between the adaptation and export performance is a non-linear। A similar view is also advanced by the Doe, who suggests that the conflicting empirical finding in the literature may be due to the fact the relationship between the adaptation and export performance is an inverted U shape rather than the linear। यानी इहो non-linear relationship आहे। So मन तव्हांजी जेको असां ॻाल्हि कयूं क्वालिटी इफेक्ट जी त इन तरीक़े सां तव्हां उनखे एक्सप्लेन तव्हां लिटरेचर तव्हांखे इन तरीक़े सां मिलंदो। And accordingly, we propose alternative hypothesis that suggests that the relationship between the price adoption and the export performance is a Kalbi linear, यानी inverted U shape rather than the linear। ठीक है? So अन्य हेठ हलो हाणे हिते चए थो त Kalbi linear are inverted U shape। जेके कर्मू तव्हांखे इहो बि हिकिड़ो inverted U shape ई आहे। Relationship between the price adaptation and export performance also indicated that beyond the optimal point any level of investment in the price adaptation will be detrimental to the export performance। यानी उहा नुक़सानदेह हूंदी तव्हांजे एक्सपोर्ट परफॉर्मेंस जे लाइ। अच्छा ही हाइपोथेसिस आहे जंहिंमें तव्हां ॾिसो था त इनवर्टेड यू शेप रिलेशनशिप एक्सिस्ट बिटवीन द प्राइस एडॉप्शन एंड द एक्सपोर्ट परफॉर्मेंस। हाणे इहो जेको आहे उहो एक्सेप्ट थिए थो रिजेक्ट थिए थो एक्सेप्ट थिए थो उनखे बि असां ॾिसी वठूं हेठि त ही आहे असांजो जेको आहे प्राइस एडॉप्शन ऐं ही असांजो जेको मथियों आहे ही असांजो -0.327। ठीक है ये असांजा आहे हिते आहे इज अबोव द 90 विल बिलो द लाइन। अच्छा ही असांजो जेको ओसी इम्पैक्ट आहे यानी रिलेशनशिप जेको प्राइस एडॉप्शन जो इम्पैक्ट जेको एक्सपोर्ट परफॉर्मेंस ते उहो -0.327 यानी 32% इन जो इम्पैक्ट आहे ऐं जेको टी वैल्यू आहे उहो असांजो 1.96 खां मथे आहे इन मक़सद इहो एक्सेप्टेड आहे। त हाणे इनखे रिपोर्ट कीअं कंदासीं काफ़ी मसइलो थींदो आहे दोस्त सां रिपोर्ट करण में रिपोर्ट करण तरीक़ो बि हिन में बि अची मां अॻु में बि डॉक्यूमेंट में तव्हांखे ॾेखारियो हिन में बि तव्हां ॾिसी सघो था त H8 however our study provides support of the alternative hypothesis H9 because the coefficient for quadratic term of the price adoption is negative and significant। ठीक है नेगेटिव ही -0.37 ही असांजो हिते वैल्यू अची वियो ऐं सिग्निफिकेंट आहे छो जो ही 0.01 खां उहो असांजो मथे आहे घटि आहे सॉरी। ठीक है असां जेको हुन ॿियो डॉक्यूमेंट तव्हांखे ॾेखारियो उनमें असां 0.05 ते पा कयूं यानी अल्टरनेटिवली असां 95% कॉन्फिडेंस इंटरवल ते पा कयूं पर हिते असां उहो 90 जेको आहे 100% कॉन्फिडेंस इंटरवल ते था चऊं था जंहिंजे करे इहो सिग्निफिकेंट अची वियो आहे। this result and the report की interpret की this results mean that the initial level of the price adoption from performance in the export market is low as a company moves towards a high level of the adoption of its price strategy and the international setting। So in the मकसद इहो आहे त कोई फर्म परफॉर्मेंस जेका एक्सपोर्ट उहा तमामु घटि आहे उहा घटि थिए थी त जीअं जीअं तव्हां प्राइस एडॉप्शन खे वधाईंदा था वञो and export performance increases up to the point when further adoption will have a detrimental यानी जेके अहिड़ी पॉइंट ते पुॼी थो वञे उन खां पोइ जेके वधीक तव्हां प्राइस खे एडॉप्टेशन कयो था यानी उन जिते बि तव्हां एक्सपोर्ट कर उन मुल्क जी प्राइस खे अॻिते पोइते करे उन प्राइस खे लोकल प्राइस जे मुताबिक़ कयो था त हिकु ख़ासि हद ताईं तव्हांजी एक्सपोर्ट वधे थी पर उन खां पोइ इहो नुक़सानदेह आहे तव्हांजी एक्सपोर्ट लाइ इन जो मक़सदु आहे त प्राइस एडॉप्ट कयो था पर तव्हांजी एक्सपोर्ट किरंदी थी वञे यानी इते तव्हांखे असांखे हिकिड़ो क्वालिटेटिव रिलेशनशिप क्वालिटी यानी नॉन लीनियर रिलेशनशिप मिले थो।
ठीक है, इहो पूरो तव्हांखे इहो बि सम्झी वियो त इनखे कीअं रिपोर्ट कजे। हाणे वरी असां पंहिंजी स्मार्ट विलेज सॉफ्टवेयर तरफ़ हलूं था। त दोस्तो आख़िर में इहा ई उम्मीद आहे तव्हांखे ई जेको क्वालिटेटिव जो इफेक्ट कीअं चेक कजे ऐं इन जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो ही बि तव्हांजो क्वालिटेटिव इफेक्ट आहे, हिते बि साम्हूं पियो आहे, ऐं ॿियो हिते वञी करे हिते तव्हांजी एड क्वालिटी इफेक्ट हितां बि तव्हां एड करे सघो था। इहे ॿ तरीक़ा आहिनि क्वालिटेटिव इफेक्ट खे एड करण जा। आख़िर में वरी उहा ई त तव्हांखे इन ही वीडियो पसंदि आहे क्वालिटी इफेक्ट जे हवाले खां टाइम मिले त थ्योरेटिकल वीडियो ज़रूरु ॾिसो त जीअं बासे तव्हां जेके कॉन्सेप्ट में डिस्कस कया आहिनि तव्हां सम्झी सघंदव। आख़िर में तमामु वॾी महिरबानी त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। पंहिंजो बि ख्यालु कयो, हिन चैनल जो बि ख्यालु कयो। ख़ुदा हाफ़िज़।